सूरतुल मुज़्ज़म्मिल। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल मुज़्ज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीला निस्फ़हु औ इंक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तर्तीला। इन्ना सनुल्क़ी अलैका क़ौलन सक़ीला। इन्न नाशिअतल लैलि हिय अशद्दु वत्अन व अक़वमु क़ीला। इन्न लक फिन्नहारि सबहन तवीला। अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। ऐ कपड़े वेढ़ण वारा, रात जो खड़ो थी ऊपर थोरो, रात जो अध या अध रात खां थोरो घटाए या अध रात ते वधाए ऐं ही क़ुरान ठाहे ठाहे पढ़। बेशक असीं तोते हिकु गरो हुकुम नाज़िल कंदासीं। बेशक रात जो उथण नफ़्स जे झके करण में तमाम सख्त आहे ऐं लफ़्ज़न चवण में तमाम पको आहे। बेशक तोखे ॾींहं में घणो धंधो आहे। वज़्कुर इस्म रब्बिक वतबत्तल इलैहि तब्तीला। रब्बुल मशरिक़ि वल मग़रिबि ला इलाहा इल्ला हुवा फत्तखिज़हु वकीला। वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला। वज़रनी वल्मुकज़्ज़िबीन उलिन नअमति वमह्हिलहुम क़लीला। इन्न लदैना अंकालन वजहीमा वतआमन ज़ा गुस्सतिन वअज़ाबन अलीमा। यौम तर्जुफुल अर्दु वल जिबालु वकानतिल जिबालु कसीबन महीला। ऐं पंहिंजे पालनहार जो नालो यादि कर ऐं सभिनी पासनि खां हिकु तरफ़ो थी चङी तरह ॾांहुं मुतवजह थी। जो ओभर ऐं ओलह जो पालनहार आहे, उन खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ नाहे। तंहिं करे तूं खेसि भरझलो करे वठ। ऐं काफ़िर जेकी चवंदा आहिनि तंहिं ते सब्र कर ऐं चङी तरह उन्हनि खे छॾे ॾे। ऐं मूंखे ऐं जेकी कूड़ भाईंदड़ आसूदा आहिनि तिन खे छॾे ॾे ऐं उन्हनि खे थोरी मोहलत ॾे। बेशक असां वटि ॻरा नील ऐं ॿारियल बाहि आहे ऐं निड़ी घुटींदड़ ताम ऐं ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। जंहिं ॾींहुं ज़मीन ऐं जबल धुबंदा ऐं जबल वारीअ जा ढिग हारियल थींदा। इन्ना अर्सलना इलैकुम रसूलन शाहिदन अलैकुम कमा अर्सलना इला फिरऔन रसूला। فعصى فرعون الرسول فأخذناه أخذا وبيلا। فكيف تتقون إن كفرتم يوما يجعل الولدان شيبا. السماء منفطر به كان وعده مفعولا. إن هذه تذكرة فمن شاء اتخذ إلى ربه سبيلا. बेशक असां अवां ॾांहुं हिकु पैगुंबर
अव्हां ते शाहिदी ॾींदड़ मोकिलियो, जहिड़ी तरह फिरौन ॾांहुं मूसा पैगुंबर करे मोकिलियोसूं। पोइ फिरौन उन पैगुंबर जी नाफ़रमानी कई, तंहिं करे उनखे सख़्त पकड़ में पकड़ियोसूं। पोइ जेकॾहिं अमीं काफ़िर रहंदो त अहिड़े ॾींहं खां कीअं बचंदो जेको ॿारनि खे ॿुढो कंदो। उन ॾींहं में आसमान फाटंदो, अल्लाह जो अंजाम ज़रूर पूरो थियणो आहे। बेशक हीअ नसीहत आहे, पोइ जेको घुरे सो पंहिंजे पालनहार ॾांहुं वाट वठे। إن ربك يعلم أنك تقوم أدنى من ثلثي الليل ونصفه وثلثه وطائفة من الذين معك والله يقدر الليل والنهار علم أن لن تحصوه فتاب عليكم فاقرؤوا ما تيسر من القرآن علم أن سيكون منكم مرضى وآخرون يضربون في الأرض يبتغون من فضل الله وآخرون يقاتلون في سبيل الله فاقرؤوا ما تيسر منه وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأقرضوا الله قرضا حسنا وما تقدموا لأنفسكم من خير تجدوه عند الله هو خيرا وأعظم أجرا واستغفروا الله إن الله غفور رحيم। बेशक तुंहिंजो पालनहार ॼाणंदो आहे त तूं 2/3 रात जे वेझो उथंदो आहीं ऐं अध रात जो ऐं 1/3 रात जे ऐं जेकी तोसां आहिनि तिन मां बि हिकु टोली उथंदी आहे ऐं अल्लाह रात ऐं ॾींहं जो अंदाज़ो कंदो आहे। अल्लाह ॼातो तव्हीं रात जो उथण पूरो करे नथा सघो, तंहिं करे अव्हां ते बाज सां मोटियो, पोइ जेतिरो आसान थी सघे सो क़ुरान मां पढ़ो। अल्लाह ॼाणी चुको त अव्हां मां के बीमार थींदा ऐं ॿिया जे ज़मीन में मुसाफ़िरी कनि था, अल्लाह जे फज़ल मां रोज़ीअ जे तलब कनि था ऐं ॿिया अल्लाह जी वाट में काफ़िरनि सां विढ़नि था। तंहिं करे जेतिरो क़ुरान मां आसान थी सघे सो पढ़ो ऐं निमाज़ खे क़ाइमु रखो ऐं ज़कात ॾियो ऐं अल्लाह खे चङी तरह कर्ज़ ॾियो ऐं जेकी पाण लाइ चङाई मां अॻे मोकिलींदो तंहिंखे अल्लाह वटि वधीक चङो ऐं अजर करे तमामु वॾो लहंदो ऐं अल्लाह खां बख़्शिश घुरो, छो त अल्लाह बख़्शनहार महरबान आहे।